नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। धरती टीवी न्यूज़ कढण जे रिपोर्टर शाहिद नौतियार जी घरवारी रोड हादसे में फौत थी वई आहे। गोलाची रोड ते मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि हादसे में नौतियार अजल जो शिकार थी वई आहे। मस्बात रफ़त नौतियार पंहिंजे भाउ ज़हीर नौतियार सां मोटरसाइकिल ते वञी रही हुई त गोलाची रोड ते हादसो पेश आयो। हीअ ॾुखोईंदड़ ख़बर असां शेयर कयूं पिया। धरती टीवी न्यूज़ कढण जे रिपोर्टर शाहिद नौतियार जी घरवारी रोड हादसे में फौत थी वई आहे। गोलाची रोड ते मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि हादसे में मुस्मात रफ़त नौतियार अजल जो शिकार थी वई आहे। मुस्मात रफ़त नौतियार पंहिंजे भाउ ज़हीर नौतियार सां मोटरसाइकिल ते वञी रही हुई त गोलाची रोड ते हादसो पेश आयो आहे। अपडेट मालूम कंदासीं। बदीन जो रिपोर्टर अली मोहम्मद शाहणी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी अली मोहम्मद, आगाह कजो, हीअ ॾुखोईंदड़ ख़बर साम्हूं आई। घरवारी पंहिंजे भाउ ज़हीर नौतियार सां कराची वञी रही हुई त गोलाची वेझो मोटरसाइकिल स्लिप थियण करे रोड हादसे जो शिकार थी वई। वकील थियण खां पोइ पंहिंजे भाउ ऐं कुझु जेके ॿिया माण्हू आहे उहे शहरी हुननि तरफ़ां केस मर्कज़ गोलाची ॾे वियो। हुते जेको ज़ख़्मनि में सूर लॻंदो थी वई, जेका मड़ जेको आहे बदीन जेके हूंदा वाइस सां खां ॾिठो आहे और शायदि ताईं ॿिया जेके हुन जा वारस आहे कथण जा आहिनि। ठीक है, वड़ी मेहरबानी अली मोहम्मद शाहणी।